अस्सलामुअलैकुम कलादी सिंध न्यूज़ में भली नाज़रीन जी तर असांखे शाहपुर जाने में रिपोर्ट करे रहियो आहे नेमत असलंगी जी। नेमत असलंगी छा अपडेट आहे ही फसल के बाह लगी हुई है कीअं सब जी नाज़रीन के ॿुधाईंदा हलूं त शाहपुर जाने भरिसां नेशनल हाईवे ते आबाद ॻोठ शेर खान दल जिथे कमर जे फसल के 11,000 वोल्ट तारुनि मां बाह लगी है। कमर जो फसल सड़ी रख थी वई आहे। फौरी इतला ते फायर ब्रिगेड पहुची करे बाह ते ज़ाब्तो आंदो आहे। नाज़रीन के ॿुधाईंदा हलूं त मीडिया सां ॻाल्हाईंदे मालकनि में जिन में कपिड़े जो वापारी महरम दल ऐं वॾेरो ग़ुलाम रसूल दल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरा ई भेरा असां शिकायतूं ॾिनियूं आहिनि वापदा खे। SDO वापदा दौलतपुर जी नाहली सबबि हे नुक़सानु पेश आयो आहे। 11,000 वोल्ट जूं पुराणियूं तारूं जेके असांजे फसल खां बिल्कुलु टच आहिनि ऐं असां पहिरियां केतिरा दफ़ा उनखे शिकायतूं ॾिनियूं त हीअ चेंज कयूं वञनि, मटायूं वञनि, तब्दील कयूं वञनि। ॿी सूरत में केॾीमहिल बि नुक़सानु थींदो। आख़िरकार असांखे हेॾे वॾे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पियो आहे। तक़रीबन ॾेढ एकड़ खां वधीक जेको कमर जो फसल आहे उहो सड़ी रख थी वियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त SDO वापदा जी नाहली सबबि बि नुक़सानु पेश थियो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई त SDO वापदा दौलतपुर खे मुअतल करे ऐं कयल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त असां कोर्टुनि जा दर पिणु खड़काईंदासीं। जेकॾहिं अज़ालो न थींदो त सुभाणे कंहिं ॿिए ग़रीब मिसकिन जो बि नुक़सानु थी सघे थो। जी कैमरामैन शहज़ाद सोलंगी ऐं सनाना सोलंगी सां गॾु नेमतला सोलंगी, कलादी सिंध न्यूज़, शाहपुर जहानिया।